ज़कात, दाढ़ियों, पटका, टोपियों, तुरा अगर शिर्क का तो कोई न बचाए समझे। दुआ कर अल्लाह शिर्क खां बचाए। आमीन चाहो। शिर्क छा है अल्लाह भी अल्लाह पर साईं भी साईं आहे। इहो आहे शिर्क। अल्लाह भी ॾे थो पर असीं कलंदर बि घटि नथो करे। रुगो 3 महीननि जूं जुमेरातूं रहो त पुट फटको ॾेई ॿाहिरि निकिरी ईंदो। इहो शिर्क आहे। चओ चओ इहो छा है? सभई ॻाल्हायो। इहो छा है? शिर्क खां बचो। मुशरिक अल्लाह जो बाग़ी आहे ऐं बेदाती अल्लाह जे महबूब मुहम्मद करीम जो बाग़ी आहे। चओ असांजो दीन पूरो। असांजो दीन ॾाढियां ॻाल्हायो। असांजो दीन असांखे चतिन वारे दीन जी काई ज़रूरत न आहे। असांजो दीन पूरो आहे। कंहिं चयो आहे त मच्छीअ खे ज़बान छो ने? मां माण्हुनि जो डॉक्टर आहियां कंहिं जानवरनि जे डॉक्टर खां पुछो। मौली साहब चवनि था हदीस में आहे त जंहिंसां मोहबत कंदो उन सां गॾु हूंदो। छा उते पाण में कचहरियूं डाड़ूं ॾिसण जाम जहन्नम में या त पोइ पाण ॼाणनि। बाक़ी जन्नत में ॾाढा मज़ा। अहिड़ियूं कचहरियूं जो ख़्वाबनि में बि कोन ॾिठियूं हूंदो। तव्हां चयो आहे त यारी ग़लति आहे त पोइ टिक्की बि ग़लति आहे। पोइ टिक्की बि बंदि करायो। मुला पंहिंजी मानी हराम न कर। असांजी मानी हलाल अल्लाह जी महिरबानी सां। इन हमरा ॻाल्हि न सम्झी आहे। हे यारहीं जे नाले ते हज़रत पीरान पीर खे बदनाम था कनि। ॻाल्हि सम्झो था न? यारहीं जो खीर पंहिंजे नाले ते घुरनि त कोई गासलेट जो चुको बि न ॾे। हे यारहीं जो खीर था घुरनि पीरान पीर जे नाले ते। सही तो चवां? असां था चऊं त पीरान पीर पंहिंजे वक़्त जो वली हो। रुगो वली न हो, वलीजन जो सरदार हो। असांजो अक़ीदो आहे त अल्लाह जे फज़ल सां सैयद अब्दुल कादिर जीलानी जन्नत में मज़ा थो करे। तुंहिंजे खीर चुके जी पीरान पीर खे काई ज़रूरत न आहे। हौज़ कौसर जा जाम पीअंदो हो। असां चऊं था त पीरान पीर जे नाले ते माण्हुनि खे गुमराह न कर। तोखे ॻाल्हि पेट भरणो थी त सही सिधी ॻाल्हि कर। हुज़ूर खे काफ़िरनि ऐं ज़ालिमनि बशर चयो आहे। सूरत अंबिया में आहे। ॿी सूरत में आहे त आदम खे शैतान सजदो न कयो। चई त बशर मां बशर खे सजदो न कंदुसि। मतलब त शैतान ऐं काफ़िरनि जो कम आहे नबीअ खे बशर चवनि। वाह जो अकुल आहे हमरा। इनखे किलो गिदू बंदर में छॾाइजो। डॉक्टर मुंहिंजा दोस्त आहिनि। मां पारत कंदोमान। घटि न थींदसि इंशाअल्लाह। मक्के वारा हुज़ूर साईं खे बशर मञींदा हा पर रसूल न मञींदा। हाणे वारा चवनि था हुज़ूर रसूल आहे पर बशर न आहे। मिठी माइटी धन पाण में फ़र्क़ु थोरो आहे। हो छा चवंदा त बशर आहे पर रसूल। ऐं हे छा था चवनि? रसूल आहे पर बशर। अल्लाह खे ख़बर ई त 15वीं सदी में निभागा पैदा थींदा। इन जे करे उन वक़्त में ई अल्लाह पंहिंजे महबूब खां ऐलान करायो। उहो ऐलान ख़ुदा पंहिंजे क़ुरान में लिखायो जंहिंमें उन्हनि जो जवाब बि अची वियो, हिननि जो जवाब बि अची वियो। कुल सुब्हान रब्बी हल कुन्तु इल्ला बशरर रसूला। सब चओ सुब्हान अल्लाह। अल्लाह फरमायो कुल मुंहिंजा महबूब चओ सुब्हान अल्लाह। अल्लाह तो फरमाए कुल मुंहिंजा महबूब चओ सुब्हान अल्लाह। साईं छा चवां? अल्लाह फरमायो चओ सुब्हान रब्बी मुंहिंजो अल्लाह पाक। तव्हां बि चओ अल्लाह। अॻिते छा चवां साईं? अल्लाह फरमाए हीअं चओ हल कुन्तु इल्ला बशरर रसूला। मां बशर बि आहियां त रसूल बि आहियां। हुननि मुशरिकनि जो बि क़ुरान कारो मुंहुं करे छॾियो त हिननि जे झुगनि ते बि क़ुरान बिलडोज़र घुमाए छॾिया। हुज़ूर बशर ज़रूर आहे। चओ सुभान अल्लाह। पर हुज़ूर अहिड़ो बशर आहे जो मुंहिंजे साईं जहिड़ो बशर न ॼायो आहे न ॼमणो।
हे चवंदा आहिनि वहाबी चवंदा आहिनि हुज़ूर असां जहिड़ो आहे लानत आहे उन ते जेको इएं चवे असांजो अक़ीदो आहे तो असां जहिड़ा किरोड़े माण्हू गॾजनि हिकु ख़ुदा जे वलीअ जो शान मथे आहे दुनिया जे वली जन खे गॾु कर हिकु गौस जो शान मथे आहे दुनिया जे गौसनि खे गॾु कर हिकु कुतुब जो शान मथे आहे दुनिया जे कुतुबनि खे गॾु कर हिकु अबदाल जो शान मथे आहे दुनिया जे अबदालनि खे गॾु कर हिकु तबा ताबई जो शान मथे आहे दुनिया जे तबा ताबईन खे गॾु कर हिकु ताबई जो शान मथे आहे कुझु कंबर वारा तोखे ग़लति सम्झायो वियो आहे दुनिया जे पीरनि फ़क़ीरनि वलीजन गौसन कुतुबन अबदालन ताबईन तबा ताबईन सभिनी खे गॾु कर हिकु सहाबी जो शान मथे आहे दुनिया जे सहाबिन खे गॾु कर हिकु नबी जो शान मथे आहे पर सभिनी नबीजन खे गॾु कर सभिनी सहाबिन खे गॾु कर गौसन कुतुबन अबदालन खे गॾु कर ज़मीन खे गॾु कर ज़बान खे गॾु कर मकीन खे गॾु कर मकान खे गॾु कर नबातात वठी आ जमादात वठी आ हैवानात वठी आ दरिंदन परिंदन चरिंदन खे गॾु कर ख़ुदा जो कसम नारी मखलूक नूरी मखलूक खाकी मखलूक खे वठी आ जिब्रील खे मीकाईल खे इज़राईल खे इसराफील खे वठी आ रब जी ख़ल्क़ल सॼी ख़ुदाई खे वठी आ मुहम्मद करीम जो शान सभिनी खां मथे हिन लिखियो आहे त शैतान ते लानत इन जे करे थी जो बशर जो सजदो न कयईं ग़लति सम्झो आहे तूं शैतान ते लानत इन जे करे थी जो अल्लाह जो चयो न मञी शैतान ते लानत छो थी जो अल्लाह जो ॾाढा ॻाल्हायो अल्लाह जो शैतान खे रब चयो त आदम जो सजदो कर हुन न कयो लानत वसीरस ऐं असांखे अल्लाह चयो आहे त मां खां सवा ॿिए जो सजदो न कर जेको ॿिए जो सजदो कंदो शैतान वांगुरु लानत कंदो क़यामत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बेहिश्त में पंहिंजी मर्ज़ी सां माण्हू मोकिलींदा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी मर्ज़ी सां ज़बान बि न चोरींदा पंहिंजी सॼी ज़िंदगी में बि हुज़ूर पंहिंजी मर्ज़ी सां ज़बान कोन चोरी क़यामत में बि अल्लाह जो महबूब मुहम्मद पंहिंजी मर्ज़ी सां ज़बान न चोरींदो अब आयतुल कुर्सी पढ़ंदा अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम अॻिते ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ अॻिते मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि वक़्त कोने लोग साहब अची वियो आहे इन जी माना मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि या पंहिंजनि पीरनि खां माना कराइजो कंबर वारनि खां मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि अल्लाह तो फरमाए उहो केरा माना तो क्या अल्लाह तो फरमाए मन वो केरा अल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि जेको मुंहिंजे इजाज़त खां सवा कंहिंजी शफ़ाअत करे अल्लाह तो फरमाए वो केरा जेको मुंहिंजे इजाज़त खां सवा कंहिंजी शफ़ाअत करे हुज़ूर साईं जी शफ़ाअत बरहक़ चओ ॾाढियां सवई ॾाढियां चओ ऐं हुज़ूर जी शफ़ाअत सां एतिरा माण्हू जहन्नम खां बची जन्नत में वेंदा जो 1.25 लख नबीयनि जे सिफ़ारिश ते बि एतिरा न बचंदा पर हुज़ूर जी सॼी शफ़ाअत पंहिंजे मर्ज़ी सां न हूंदी अल्लाह जी मर्ज़ी सां हा जॾहिं माण्हू वेंदा न क़यामत में पघर में वठिजी सिज सवा नेज़े ते गर्मी थींदी ज़मीन तपी ट्रामे ऐं पितल जहिड़ी थी वेंदी को कंहिंखे पिननि ते पघर कंहिंखे गोॾनि ते पघर कंहिंखे चेल ते पघर कंहिंखे कंध ते पघर को गोता पियो खाईंदो गॾिजी ईंदा हज़रत आदम वटि अल्लाह खे अर्ज़ कर त हिसाब किताब शुरू थिए भली जन्नती जन्नत वञनि जहन्नमी जहन्नम वञनि आसरो त पलबो मरी वियासीं ॾाढी हालत आहे साईं महिरबानी कर हज़रत आदम जवाब ॾेई छॾींदो हज़रत नूह वटि ईंदा जवाब ॾेई छॾींदो हज़रत याकूब वटि ईंदा मोटाए छॾींदो हज़रत यूसुफ वटि ईंदा मोटाए छॾींदो खलीलुल्लाह वटि ईंदा उहो बि मोटाए छॾींदो ज़बीहुल्लाह वटि ईंदा उहो बि मोटाए छॾींदो सभु गॾिजी मुहम्मदुर रसूलुल्लाह वटि मुंहिंजो साईं पंहिंजो सिर सजदे में रखंदो ऐं हुज़ूर फरमायो मां वॾो सजदो कंदुसि
हुजूर सिंह फरमायो मां अहिड़ो सजदो कंदुमि जो काइनात में अहिड़ो सजदो कंहिं बि न कयो हूंदो। अल्लाह वॾी कावड़ में हूंदो। जॾहिं रब जो महबूब मुस्तफ़ा सजदे में वेंदो, अल्लाह फरमाईंदो इरफ़ा रअसक या मुहम्मद सल तुअत वश्फा तुशफ़ा। मुंहिंजा महबूब वाह जो सजदो पियो थी, तूं कंध मथे खण। मुंहिंजा महबूब तूं कंध मथे खण, वाह जो सजदो पियो थी। सल तो घुर त मां ॾियां, वश्फा तुशफ़ा तूं सिफारिश कर त मां क़बूल कयां।